घोटकी चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी कंबर ज़मा चयो आहे त सफ़ाई सुथराई जे हवाले सां भाईजान ॻाल्हि इहा आहे त मां का ॻाल्हि चवण जी शायदि अहिड़ी न आहे, पर मूं वटि कंप्लेंट रेशो तमामु घटि आहे। ठीकु आहे, ईअं न आहे त को 100% असां हर जॻह ते पहुचूं था, पर अगरि काई कंप्लेंट अचे थी त देन एंड देयर इनशाअल्लाह 10 खां 20 मिंटनि में असांजो माण्हू उते पहुचे थो। बाक़ी ओवरऑल जेका आहे असांजो सफ़ाई जो निज़ाम, मां ईअं न चवंदुमि त को सफ़ा को बहितरु आहे, पर तमामु सुठो हले पियो। तव्हां अॼु ताईं ॾिसो त मां बारिशनि खां वठी डीसलिटिंग जे प्रोसेस खे कंटिन्यू रखियो आहे। कुझु अर्सो पहिरियां जिते जंहिं इलाइक़े में नालियुनि में पाणी ओवरटॉप थींदो हो, अॼु उते 1.5 फुट पाणी हेठि हले पियो। मां इहो तव्हांखे बिल्कुलु चवां थो, तव्हां चवंदो त मां तव्हां सां गॾु शहर तव्हांखे विज़िट बि कराईंदुमि। बाक़ी इहा आहे त हीअ असांजो डेली जो प्रोसेस आहे। ईअं न आहे त मां हिकु ॾींहुं कयो त ॿिए ॾींहुं बसि 8 ॾींहं वरी मूंखे न आहे करिणो, न। असांजो डेली जो प्रोसेस आहे, असांजो अमलो डेली वाइज़ असांजो सॼे शहर में सफ़ाई सुथराई करे पियो। असांजी मेन होलनि जी टीम अलॻि आहे, असांजी डीसलिटिंग जी टीम अलॻि आहे, असांजी सफ़ाई सुथराई जी टीम अलॻि आहे। तव्हांखे शायदि मां अॻ में बि ॿुधाए चुको हुउमि त मुंहिंजे अचण खां पोइ मां 3 रिक्शा हिन में इंक्लूड कराया आहिनि, सिर्फ़ु इन जे करे त असां जेके नंढियूं नंढियूं गलियूं आहिनि जिते असांजो ट्रैक्टर ट्राली न पियो वञी सघे, असां उतां जेको कचिरो खणाए सघूं। असल में इंक्रोचमेंट जे हवाले सां असां वटि सॉफ्ट इंक्रोचमेंट जो इशू आहे, हार्ड इंक्रोचमेंट न आहे। सॉफ्ट इंक्रोचमेंट में ईअं आहे त असां वटि रेड़नि वारनि जी क्वांटिटी तमामु घणी आहे। उन हिसाब सां शहरनि खे बिल्कुलु तकलीफ़ अचे थी, पर असांजो जेको एंटी इंक्रोचमेंट जो अमलो आहे उहो रोज़ाना बुनियादनि ते शहर में कार्रवायूं पंहिंजूं कंदो आहे। अगरि कंहिं दुकान वारे जो सामान ॿाहिरि आहे त उनजो सामान ज़ब्त कंदा आहिनि, उन्हनि ते जुर्माना कंदा आहिनि, ऐं ट्रैफ़िक खे बहाल रखण लाइ असांखे उहे रेड़ियुनि खे ऐं उन्हनि खे साइड करण लाइ उहे हमेशह शहर में मौजूदु हूंदा आहिनि। त तमामु सुठी ॻाल्हि आहे। असल में गवर्नमेंट जो त इहो लोकल गवर्नमेंट में बेसिकली इनखे अॻ में नालो हूंदो बेसिक डेमोक्रेसी। बेसिक डेमोक्रेसी माना हेठियां खां वठी अख़्तियारनि जी सतह। चेयरमैन अचनि था, तमामु सुठो अमल आहे, ऐं असांखे त ख़बर पई आहे त असांजो जेको नौजवान चेयरमैन जेको नॉमिनेट थियो आहे जनाब आसिफ़ रज़ाक धारेजो साहबु, उहो तमामु महिनती ऐं जुस्तजू वारो माण्हू आहे। उन सां उमेदूं त इहे आहिनि त इनशाला शहर जो तमामु बहितरु कमु थींदो। बाक़ी रोड रस्तनि जे लाइ असां इनशाला वर्किंग बि कई आहे, अॻ में बि या हाणे बि करूं पिया। त उमेदु इहा आहे त इनशाला नए चेयरमैन अचण खां पोइ असां नयूं स्कीमूं बि लॉन्च कंदासीं, जंहिंमें शहर जा जेके रोड रस्ता रहियल आहिनि, उमेदु इहा आहे त असांजा उहे सभु कवर थी वेंदा उन में। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।